नादरीन ख़बर शामिल कयूं पिया ब्यूरो चीफ सखर मुजाहिद शेख जी रिपोर्ट मुताबिक़ रोडी जे इलाइक़े कोट मीर याकूब अली शाह में पानी वारी टैंकी ते ड्यूटी कंदड़ वाल में न हुजण करे ॾींहं जो पानी जी सप्लाई मुतासिर थी रही आहे। कोट मीर याकूब अली शाह पानी जी टांकी वटां जिन इलाइक़नि में पानी सप्लाई थींदो आहे उन्हनि में स्टेशन रोड, पठान कॉलोनी, सुल्तान शाह कॉलोनी, मीरानी माला, जीटी रोड ऐं कोट मीर याकूब अली शाह शामिल आहिनि। उन्हनि में पोयनि 3 ॾींहनि खां पानी जी सप्लाई बंदि आहे। ॾींहं जो इलाइक़े वासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पब्लिक हेल्थ जी नाअहली जी सज़ा इलाइक़े वासियुनि खे मिली रही आहे। भाई ये 4 दिन हो गए तकरीबन, यहाँ के जो मुलाजिम है गवर्नमेंट का इधर नहीं है और यहाँ पर एक मॉर्निंग वाला होता है और एक नाइट वाला, उसके बाद दिन में जो ना कोई भी नहीं होता है। 4 दिन हो गए ये ऐसे ही मशीनें कैसे चलती है ये पता नहीं। सर तकरीबन 3 ॾींहं थी विया आहिनि, पाणी जेको आहे त अचे ई नथो ऐं पाणी वॾी किल्लत आहे।